अऊदु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फी शान हबीबिही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सलात शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व शफीअना व मौलाना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम व सल्लल्लाहु तआला अला खैरि खल्किही मुहम्मदिन व आलिही व सहाबिही व अज़वाजिही व बनातिही अजमाइन। मोहतरम अजीज दोस्तों और बुजुर्गों, अल्लाह तबारक व तआला जे पाक किताब कुरान करीम मंझा अल्लाह जी रहमत हासिल करण खातिर आयत जो हिस्सो तिलावत कयो वियो आहे। दुआ कयो अल्लाह ताला मां जिसके सही समझण ऐं समझाइण जी तौफीक अता फरमाए। समझण ऐं समझाइण खां बाद अल्लाह जी ज़ात तव्हांखे ऐं मूंखे पंहिंजे बरकत वारे किताब कुरान करीम जे मथां अमल करण जी तौफीक अता फरमाए। ही प्रोग्राम दीनी इस्लाही मजहबी प्रोग्राम गोठ आतड़ मियाणी में एक दीनी इदारे जे तरफा मुझे दुआ है त अल्लाह ताला इन इदारे के क़यामत ताईं आबाद फरमाए। कुरान मजीद जी महफिल अल्लाह जा एहसान समझो जे रब साईं तवां असांखे रात जे वगड़े में कुरान वारी महफिल नसीब कई आ। काफी मानू पंहिंजे बिस्तरन ते आरामी हूंदा, के दोस्तन जी कचारी में हूंदा, के मोबाइलन ते पंहिंजो वक्त सर्फ कंदा हूंदा। ही अल्लाह जी खास मेहरबानी आ। रब जंहिंखे चाही दुआ उन्हनि खे कुरान वारी महफिल नसीब कंदो आ। दुनिया जो जहान फानी जहान आ, हमेशा न को रहियो आ न को रही सघदो। तंहिंजे करे उहे कम कयो जेके कम अचन क़यामत में। हिन वक्त अल्लाह जी ज़ात तव्हां असां खां नाराज़ आ। इमाम हसन बसरी रहमहुल्लाह पंहिंजे मलफूज़ात जे अंदर लिखियो आ, जंहिं कौम खां अल्लाह नाराज़ थींदो आ बारिश उन टाइम ते वसाईंदो आ जॾहिं फसल के पानी जी ज़रूरत न हूंदी आ। लाभ त्यारा थरेशर जो इंतजार आ, गंढा गडजन था, आसमान में झुड़ थो अचे, पंहिंजी जाइ ते वेही करे छिड़कूं था। खुदा करे मींह न वसे, बारिश न वसे। जंहिंजे हथ में रिज़्क़ आ बानो उन राज़िक जे दर ते लड़ी नथो अचे। मोटी अचो अल्लाह जे दरवाजे ते तौबह कयो। रब जी ज़ात हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के आर्डर फरमायो, मुंहिंजा महबूब पंहिंजी उम्मत खे ॿुधा। फरमाया या अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा। ओ बेनिमाज़ियो अचो मां खुदा जे दरवाजे ते मोटी अचो, मूंखां माफ़ी घुरो तो माफ़ करे छॾियां। भले केतिरो भी गुनहगार आ,
आ मां खुदा जे दर ते मोटिया सच्ची नीयत सां तौबा करण तुंहिंजो कम आ माफ़ करण मुंहिंजो कम आ रात जो टाइम आ रब जी रहमत तव्हां सां वाझाए रही आ अज सच्ची नीयत सां तौबा कर दिल में अज़म कर रब सारी जिंदगी बगावत में गुजारिया अज का बाद में तौबा तो कया मां तुझे दर के कोन छडींदुम मां तुझे दर ते मोटी ईंदुम मां तुझो सजदो दींदुम वाइदा सालक इबादी अन्नी फइन्नी करीब उजीबु दावत दा इदा दान फलयस्तजीबू ली वल युमिनू बी लअल्लहुम यरशुदून। बीजाते फरमाए अम्मन युजीबुल मुज़तर्रा इदा दा रब जी ज़ात फरमायो ओ जेको गुनहगार मां खुदा जे दर ते लड़ी ईंदो आ सच्ची नीयत सां तौबा कंदो आ दर्द दिल सां मां खुदा के सॾ कंदो आ मां उनजी दाह के कबूल करे छॾींदो आ उनजे लफ़्ज़नि के दाद ॾेई करे जेका भी सदा मुंहिंजे दर ते खणी ईंदो आ मां उन्ही के कबूल करे छॾींदो आ तू तो मुझे महबूब जो उम्मती आ मुझे मुस्तफा जे मथा कलमो पढ़ियो वेठो आ अरे मूसा अलैहिस्सलातो सलाम जे दौर में कहता आयो मानू परेशान नंढा बड़ा सब परेशान पानी कोने सवारियों उन थियो बरल जवानो उन था मरन पोड़ा उन था मरन मासूम बच्चन में भी चिकाट पियल हल सारी कौम मूसा अलैहिस्सलातो सलाम जी खिदमत में आई रब जे जात के अर्ज कर अल्लाह बारिश जो इंतजाम करे रब पानी जो इंतजाम करे मूसा अलैहिस्सलातो सलाम सारी कौम वठी करे के मैदान में गड थियो रब जे जात के अर्ज जो करे मौला मेहरबानी फरमा बारिश जो इंतजाम फरमा मीह जो इंतजाम फरमा पानी जो इंतजाम फरमा रब जे जात मूसा अलैहिस्सलातो सलाम के आर्डर फरमायो मूसा इन गोठ जे अंदर के एड़ो मानू आ जे मां खुदा सा मुहादो अटकायो आ मां अल्लाह सा बगावत में लही आयो आ जैसी ते इन लश्कर मां जुदा न थींदो जैसी ते इन मैदान मां जुदा न थींदो जैसी ते इन गोठ मां अलविदा न थींदो जैसी ते बारिश को वसाईंदुम मूसा अलैहिस्सलातो सलाम रब जे जात के अर्ज पियो करे मौला तू अलीम तो के खबर आ वो जालिम केड़ो आ वो बदबख्त केड़ो आ मुखे बुधा मौजे गिरबान के पकड़े करे टंग का गेले करे बनी बयाबान इलाके में फिटो तो करे अजा रब जे जात फरमायो मूसा फुला गुनाह जो गुनहगार आ जैसी ते लश्कर मां जुदा न थींदो तैसी ते बारिश कोन वसदी जरे मूसा अलैहिस्सलातो सलाम वाज जो कयो इन लश्कर में के एड़ो मानू आ जे खुदा के नाराज क्यों आ अल्लाह सा मुहादो अटकायो आ रब सा बगावत में लही आयो आ उनजे गुनाह जी नहूसत जे करे सब मानू पानी जे करे परेशान सवारियों परेशान जवान परेशान पोड़ा परेशान मासूम बच्चन में भी चिकाट पियल हल जरे मूसा नबी हो वाज जो कयो फुला गुनाह जो गुनहगार केड़ो आ जैसी ते न लश्कर मां जुदा न थींदो तैसी ते रब बारिश को न वसाईंदो जरे उन शख्स जे कन्नन जे मथा ये लफ्ज जो पिया फुला गुनाह जो गुनहगार यो जालिम इन लश्कर मां जुदा थी वने इन गोठ का निकरी वने न तो सब जा सब मानू मरी वेंदा जवान मरी वेंदा पोड़ा मरी वेंदा सवारियों मरी वेंदियो मासूम बच्चा मरी वेंदा जरे उन शख्स जे कन्नन जे मथा लफ्ज जो पिया उन टाइम ते चादर खणी करे पंहिंजे चेहरे के ढके करे अखिन का पानी हारे करे दर्द भरिया लफ्ज रब के पियो बुधाए मौला 70 साल गुजरी विया तुझो डालो सत्तारा तुझो डालो गफ्फारा अज तई ख्वार न क्यों थी रब मेहरबानी कर मुझे ऐ बंदे पर्दो रख अल्लाह मुझे गुनाहन के माफ कर मां तौबा तो कया वायदो तो कया अज का बाद में इहो गुनाह न कंदुम रब जे जात के रहमायो वो शख्स चादर में ढकियला मूसा नबी जो वाइस जे मथा वायदा बड़े जोश ऐं जज्बे सा
खिताब तो करे जैसी ते यो मानू इन लश्कर मां जुदा न थींदो जैसी ते बारिश कूद वसदी ए अखिन का पानी हारे करे दर्द भरा लफ्ज रब के बे बुधाए रब मेहरबानी कर मुझे ऐबन ते पर्दो रख मुझे हाल ते रहम कर मुझे गुनाह के माफ कर अन्या वो शख्स जुदा न थियो अग में बारिश वसी पई मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम परेशान थी पियो रब मुझो भी चारों तरफ नजर आ करे ओला ते थोड़े सा करे ओभर ते थोड़े सा करे दक्षिण ते थोड़े सा करे उत्तर ते थोड़े सा तू जो जैसी ते मानू न निकरदो तैसी ते बारिश को नवसदी इता मानू भी न निकतो किए बारिश वसी पई रब जे जात मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम के आर्डर फरमायो मूसा उन माफी घुरी माफ करे छड़ियो मास यो खुदा है आ खुदा जे दरवाजे ते मोटिया कुरान तो फरमाए कुल या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिर रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुद्दुनूब जमीआ इन्नहू हुवल गफूरुर रहीम। इन्हीं मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे दौर में एक शख्स बीमार थी पियो ओठवारा खणी करे बाहर बयाबान इलाके में फिटो करे आया मता इनजे गुनाहन जी नहूसत जे करे अल्लाह जो अजाब असा जे मथा न डुडरे बयाबान इलाको न मानू दिसण में आया न के पंहिंजा दिसण में आया न परावा दिसण में आया न बिरादरी वारा दिसण में आया न दोस्ती वारा दिसण में आया आखिरी टाइम ते आसमान जे तरफ निहारे करे दर्द भरा लफ्ज रब के पे बुधाए मौला दुनिया जा दर सब बंद थी विया आहिनि अल्लाह पंहिंजा भी बेजार परावा भी बेजार बिरादरी वारा भी बेजार दोस्ती वारा भी बेजार जे इन जाय ते मरी वियम मुझे लाश के जानवर खाई वेंदा रब सजी जिंदगी तुझी बगावत में गुजारियो अल्लाह मुझे हाल ते रहम कर मां तौबा तो कया मुझे तौबा के कबूल कर ये जुबान मां लफ्ज मस निकता हमरा जो रूह बर्बाद थी वियो रब जी जात मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम के आर्डर फरमायो मूसा फला जबल जे पासे में मुझो दोस्त फौत थी वियो उनजे दफन कफन जो इंतजाम कर ए ही भी ऐलान कर जेको इनजे जनाजे में शरीक थींदो मां रब उन्हीं के भी माफ करे छडींदुम मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम अचे जो सही दिसे जो सही एक शख्स फौत थी चुको उन्हीं के खणाए गुस्ल जो इंतजाम करे कफन जो इंतजाम करे कोर्ट जंदर ऐलान थो करे अल्लाह जो प्यारो बानो फौत थी वियो जेको इनजे जनाजे में शरीक थींदो रब उन्हीं के भी माफ करे छडींदो सारे जा सारा मानू जे जनाजे में शरीक थिया नमाज पढ़न का बाद में मूसा नबी के इलाज था करन अल्लाह जे प्यारे बाने जी ज़ियारत करा दर्शन दीदार करा मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम चेहरे मां कफन जो हटायो मानुन जो रड़ियों निकरी वयो चीखा निकरी वयो हे तो हो जालिमा हे तो जानिया हे तो शराबिया हे तो बागिया रात दी खुदा जी बगावत में पियो गुजारे असा पंजे हथन सा खणी करे बयाबान इलाके में सटे आया सी मता इनजे गुनाहन जी नहूसत जे करे अल्लाह जो अजाब असा जे मथा न टुटरे हे नबी तो चवे अल्लाह जो प्यारो बानो खुदा जो दोस्त रब इनके तो माफ करे छड़ियो जेको इनजे जनाजे में शरीक थियो रब उन्हीं के भी माफ करे छड़ियो मूसा नबी जने कौम जो ये गालू जो बुधियो उन टाइम ते सजदे में गिरी पियो रब जे जात के अर्ज पियो करे मौला तू तो चवे प्यारो बानो हे ता चवन सालिमा हे ता चवन सानिया हे ता चवन शराबिया हे ता चवन बागिया मुखे गाल समझ में कोन आई रब जे जात मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम के आर्डर फरमायो मूसा कोठवारा भी पंजी जाय ते सच्चा है ना वाके शराबिया वाके सानिया वाके बागिया वाके सालिमा रात दी मां खुदा जी बगावत में पियो गुजारे आखिरी टाइम ते करे हेरे पियो निहारे करे हेरे पियो निहारे न पंहिंजा दिसण में आया न परावा दिसण में आया न बिरादरी वारा दिसण में आया न दोस्ती वारा दिसण में आया अखिन का पानी हारे करे दर्द भरा लफ्ज मां रब के पियो बुधाए मौला दुनिया सारी बेजार थी भैया तू तो बेजार न थी रब जे जात फरमायो मूसा उन माफी घुरी मां माफ करे छड़ियो माज अरे हो तो
मूसा अलैहिस्सलातो सलाम जो उम्मतिया तो उन नबी जे मथा कलमो पढ़ियो वेठो आ जे नबी जे उम्मती हुजण जे लाए मूसा नबी भी इलाद पियो करे रब नबी न बनाए हा रसूल न बनाए हा उम्मत न दे हा किताब न दे हा इन्हीं नबी जो उम्मती बनाए हा त भलो हो रसूल तनवीनुल तादीम इज्जत वारो नबी रब असां खे अता फरमायो मां केड़े अंदाज में मां के मुस्तफा जो शान बुधाया पैगंबर जो मकाम बुधाया मुस्तफा जी सीरत बुधाया कुरान पैगंबर जी इज्जत आ कुरान मुस्तफा जी नबुव्वत आ कुरान मुस्तफा जी रिसालत आ कुरान पैगंबर जे खत्म नबुव्वत वारो पटको ऐं पक्का फरमाई मा काना मुहम्मदुन अबा अहदिम मिन रिजालिकुम वलाकिर रसूलुल्लाह व खातमन नबिय्यीन व कानल्लाह बिकुल्लि शैइन अलीमा वो नबी रब असां खे अता फरमायो हो जेको ज़मीन ते बिही करे आसमान जे तरफ निहारे अर्श वारी मखलूक भी पैगंबर जे कदमन जी सलामी भरे वो नबी रब असां खे अता फरमायो जेको चंड खे इशारो करे चंड ॿ टुकड़ा थी करे पैगंबर जे कदमन जी सलामी भरे वो नबी रब असां खे अता फरमायो जंहिंजे हुस्न जी झलकी ॾिसण जे लाइ पूरा भी रब जे ज़ात के इलाज पियो करन मौला ए आसमान जा ताला खोल आसमान जा पर्दा खत्म कर जन्नत जा दरवाजा खोल असां तुझे हबीब जे हुस्न जी झलकी ॾिसी वठूं वो नबी रब असां खे अता फरमायो जेको ज़मीन ते कदम रखे ज़मीन में बिस्मिल्लाह करे मोहम्मद जे कदमन खे चुमी दे वो नबी रब असां खे अता फरमायो जेको रस्ते सां हले वण में झुकी करे मुस्तफा के सलाम करन वो नबी रब असां खे अता फरमायो जेको पत्थर के इशारो करे पत्थर में पैगंबर जे मथा कलमो पढ़े वो नबी रब असां खे अता फरमायो जंहिंजे जिस्म मां पघर निकरे पघर में खुशबू वारो थी वञे वो नबी रब असां खे अता फरमायो जेको हथ मुबारक खणे आटा टाइम ते आसमान मां मींहुं वसी पवे वो नबी रब असां खे अता फरमायो जंहिंजी जुदाई में खजी जो थोड़ो सुकल सुडका ॾेई करे रोई पवे वो नबी रब असां खे अता फरमायो जंहिंजे साम्हूं काफर पघर वठी अचनि पघर में पैगंबर जी नबुव्वत जी गवाही ॾे वो नबी रब असां खे अता फरमायो जंहिंजे ज़बान मां लिब मुबारक खारे समुंड जे अंदरि गिरी पवे माखी खां वधीक मिठो बणजी वञे जंगे खंदक जे मौके ते मुंहिंजे साईं के सहाबाए किराम अर्ज़ करंदा सोना पानी कोने सवारियूं उन थियूं भरन पानी जी ज़रूरत आहे पैगंबर फरमायो पुत्र तू खोटियो अल्लाह पानी प्यारींदो सहाबाए किराम खूह खोटियो पानी निकतो पर पानी खारो हो कवड़ो हो मुंहिंजे साईं के अर्ज़ करण लगा सोना वॾी मेहनत कईसीं पगर वहायासीं पानी त निकतो आहे पर पानी खारो आहे कवड़ो आहे पीअण त परे जी ॻाल्हि आहे पानी जिस्म ते लॻी वञे जिस्म में पची पवे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे रहमत वारा कदम मुबारक भरे उन खूह जे मथां आया पंहिंजे ज़बान मां लिप मुबारक कढी करे खूह जे अंदरि उछलंदा पाण फरमायूं पुत्र हाणे पानी ॿाहिरि कढे करे पी ॾिसो सहाबाए किराम फरमाइनि था असां ॿोको जो ॿाहिरि कढियोसीं लोटो जो ॿाहिरि कढियोसीं पानी जो पीतोसीं फुस्तो पर बिल काबा कसम रब काबा जो जंहिं खूह जो पानी ज़हर खां वधीक कवड़ो हो पैगंबर जे ज़बान वारे लिप मुबारक जी बरकत जे करे थॾे जो थॾे ते उन खूह जो पानी माखी खां वधीक मिठो बणजी वियो पहिरियां नबी उम्मत जा नबी हा क़ौमनि जा नबी हा ॻोठ वारनि जा नबी हा ज़िले वारनि जा नबी हा हिते वारनि जा नबी हा मुंहिंजो मोहम्मद जो नबियनि जो बि नबी बणजी आयो आहे क़ुरान तो फरमाए वइद आख़ज़ल्लाह मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमा सुम्मा जाअकुम रसूल मुसद्दिकुल लिमा माअकुम लतुमिनुन बिही व ला तंसुरुन्ना क़ाल अक़ररतुम वअख़ज़तुम अला ज़ालिकुम इसरी क़ालू अक़ररना क़ाल फशहदू व अना माअकुम मिनश शाहिदीन
मुजाहिदीन। पढ़ो कुरान, पाण बि कुरान पढ़ो, पंहिंजे बच्चन के कुरान पढ़ायो। खुश नसीब नुवे आलिम जेके पाण बि कुरान पढ़ी विया, पंहिंजी औलाद के कुरान पढ़ाए विया। पाण त वञी करे कबर जे अंदर सुता, पोयां औलाद पई कुरान पढ़दी आ। उन कुरान पढ़ण जी बरकत जे करे अल्लाह उन्हनि जो मक़ाम आला करे छॾियो आ। मुंहिंजो वालिद मोहतरम मौलाना गुल हसन कबूल अल्लाह उनजे कबर जे मथां किरोड़ रहमत नाज़िल फरमाए, जंहिं सारी जिंदगी अल्लाह जे दीन खातिर कुरान पढ़दे पढ़दे गुजारी। आखिरी टाइम भी अल्लाह जे रस्ते में जलसे में मौजूद हा। कुरान पढ़दे पढ़दे वञी करे हकीकी मालिक सां मिलिया। वञणो सभिनि खे आ, मौत पर हक़ आ, पर भागन वारा उहे माण्हू जेके कुरान पढ़दे पढ़दे जहान छॾे विया। मूंखे भी इहो ई सबक ॾींदा हा, पुट वाइदो थींदो ई कुरान जो आ। मौलवी जो स्टेज ते अचे, साम्हूं अल्लाह जो कुरान हुजे, हिते वेही करे ॿिए जी गिला करे ॿिए खे गारियूं ॾे, इहो आलिम जो शान नाहे। आलिम जे शान मूं ठहंदो आ त अल्लाह जो कुरान ठहंदो आ। वमा अल्लमनाहु शेरा वमा यंबगी ला इन हुवा इल्ला ज़िक्रुन व क़ुरआनुम मुबीन। केड़ी शे कुरान का बहारा मुझे साईं के रब फरमायो आ, फज़क्किर बिल कुरान। महबूब तज़किरो करें कुरान पढ़, नसीहत करें कुरान पढ़, तबलीग करें कुरान पढ़, तकरीर करें कुरान पढ़। यतलू अलैहिम आयातिही, जेको तोखे किताब पता क्यों आ, जो डालो कुरान आ, वो कुरान पढ़ी करे उम्मत के समझा। जे मुझी तौहीद बयान करें तो कुरान पढ़, चवें तो खोलो हो अल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। चओ अल्लाह अकेलो आ, अल्लाह ॻाल्हायो सबूरा, रब अकेलो आ। अफराइतुम मा तहरुसून अअंतुम तज़रऊनहु अम नहनु ज़ारिऊन लौ नशाउ लजअलनाहु तामा फज़लतुम तफक्कहून इन्ना लमुग़रमून बल नहनु महरूमून। अफराइतुमुल मा अल्लज़ी तशरबून अअंतुम अंज़लतुमूहु मिनल मुज़्नि अम नहनुल मुंज़िलून। अरे तू तो जमीन जे मथा बिज छटरींदो आ, उन बिज जी हिफाजत करण वारो केर? आसमान मां पानी लाहे करे उन बंजर जमीन के आलो करण वारो केर? तुझे अनाज जो इंतजाम करण वारो केर? कुरान तो फरमाए व अंज़ल मिनस समाई माअन फअखरज बिही मिनस समराति रिज़क़न लकुम फला तजअलू लिल्लाहि अंदादन व अंतुम तालमून। आम खुदा जे दरवाजे मोटिया न त मारे करे पंहिंजे दर में घुराईंदो माए। ही दुनिया जो जहान फानी जहान आ, हमेशा न को रहियो न को रही सघंदो। तंहिंजे करे उहे कम कयो जेके कम अचनि क़यामत में। तॾहिं त भिटाई साहब फरमायो आ, पोखड़ो थई त पोख न त वींदई मुद चढ़ी, पाणी थींदई पोइरो, सड़ी थींदई सोक, जाते लुड़ंदो सारो लोक मता सिके हिक संग लए। हे अल्लाह वारन जी बोली रायगान कोन्हे, कुरान जी तर्जुमानी आ। कुरान तो फरमाए यौम यफिरुल मरउ मिन अखीही व उम्मिही व अबीही व साहिबतिही व बनीही लिकुल्लि इम्रिइन मिनहुम यौम इज़िन शानुन युग़नीही। मरण खां पोइ जेका अदालत लगंदी, मरण खां पोइ जेका अदालत लगंदी, न पुट पीउ जो केस विड़ी सघंदो, न पीउ पुट जो केस विड़ी सघंदो। कारी कोठड़ी जे अंदर बंद करे ईंदा, को हाल हवाल वठण वारो न हूंदो, को आवाज़ ॿुधण वारो कोन हूंदो। अल हाकुम तकासुर हत्ता ज़ुरतुमुल मक़ाबिर कल्ला सौफ़ तअलमून सुम्मा कल्ला सौफ़ तअलमून कल्ला लौ तअलमून इल्मल यकीन लतरवुन्नल जहीम सुम्मा लतरवुन्नहा ऐनल यकीन सुम्मा लतुसालुन्न यौमइज़िन अनिन नईम। अॼु दुनिया जे हिर्स एतिरे क़दर मस
मसरूफ करे छॾियो आहे माण्हू क़बर भुलाए वेठो आहे मिनहा ख़लक़नाकुम व फ़ीहा नुईदुकुम व मिनहा नुख़रिजुकुम तारतन उख़रा रब तो फरमाए मिट्टी मां पैदा कयो थमाव मिट्टी में दाखिल कंदोमाव वरी क़यामत वारे ॾींहुं मिट्टी मां उथारींदोमाव अरे पैदाश ई मिट्टी जी थी आहे अॼु माण्हू मिट्टी ते वेहण बर्दाश्त नथो करे को मेरन कपड़ वारो अची करे पासे में वेहे उनजो वेहण बर्दाश्त नथो करे हिकिड़ी तुंहिंजे मुंहिंजे साम्हूं अहिड़ो बि ईंदो क़ुरान तो फरमाए इदा ज़ुलज़िलतिल अर्ज़ु ज़िलज़ालहा व अख़रजतिल अर्ज़ु अस्क़ालहा व क़ालल इंसानु मालहा इन ज़मीन जे मथां ज़लज़ला ईंदा ज़मीन जे मथां लोॾा ईंदा जीअं ना ॿार पींघ खे लोॾींदो आहे अहिड़े अंदाज़ में ज़मीन जे मथां लोॾा ईंदा न तुंहिंजा बंगला बाक़ी रहंदा न तुंहिंजा घर बाक़ी रहंदा न तूं बाक़ी रहंदे न तुंहिंजा बच्चा बाक़ी रहंदा क़ुरान तो फरमाए अल कारिया तो मल कारिया वमा अदराका मल कारिया यौम यकूनुन नास कल फराशिल मबसूस व तकूनुल जिबाल कल इहनिल मनफूश फअम्मा मन सकुलत मवाज़ीनुहु फहुव फी ईशतिर राज़िया व अम्मा मन खफ़्फ़त मवाज़ीनुहु फउम्मुहु हाविया वमा अदराका मा हिया नारुन हामिया धमाकन जे मथां धमाका थींदा कड़कार जे मथां कड़कार थींदा अहिड़ा त बम फाटबा माण्हुनि जे कननि जा पर्दा टुटी पवंदा क़बरनि वारा मुर्दा मथे उथी पवंदा क़ुरान तो फरमाए व नूफ़िख़ फ़िस्सूर फ़इज़ा हुम मिनल अजदाज़ इला रब्बिहिम यंसिलून क़ालू या बैलना मम बासना मिन मरक़दिना हाज़ा मा वादर रहमान व सदक़ल मुरसलून क़बरनि वारा मुर्दा मथे उथी पवंदा होश विञाए वेंदा जीअं ना माण्हू नशे जी हालत में हूंदो आहे हालांकि नशो बि कान हूंदो क़ुरान तो फरमाए या अय्युहन नास इत्तक़ू रब्बकुम इन ज़लज़लत साअति शैउन अज़ीम यौम तरौनहा तज़हलु कुल्लु मुर्ज़िअतिन अम्मा अर्ज़ात व तज़अु कुल्लु ज़ाति हमलिन हमलहा व तरन्नास सुकारा वमा हुम बिसुकारा वलाकिन अज़ाबल्लाहि शदीद खुदा जे कहारियत वारी नज़र जो होंदे सिज नेज़े बराबर हूंदो ज़मीन ड्रामे खां वधीक टचकदी पई हूंदे क़ुरान तो फरमाए यौम तो बदलुल अर्ज़ गैरल अर्ज़ व समावात अबरज़ू लिल्लाहिल वाहिदिल क़हार व तरल मुजरिमीन यौम इज़िम मुक़र्रनीन फिल अस्फ़ाद सराबीलुहुम मिन क़तरान व तग़शा वजूहहुमुन नार उन दी ज़मीन को डरांदे ज़मीन ड्रामे खां वधीक टचकदी पई हूंदी माण्हू पंहिंजे गुनाहनि जे मातहत कंहिंखे भेॾनि ताईं पघार कंहिंखे गोॾनि ताईं पघार कंहिंखे जेल ताईं पघार कंहिंखे सीने ताईं पघार हो के पघार जे अंदरि गोता पिया खाईंदा हूंदा उधारी हयाती वठी आयो आहे उधारी जवानी वठी आयो आहे उधारो माल वठी आयो आहे उधारी मिल्कियत वठी आयो आहे उधर वारी शइ ते वॾाई न ठहंदी आहे क़ुरान तो फरमाए वला तमशि फिल अर्ज़ मरहा इन्नका लन तख़रिक़ल अर्ज़ वलन तबलुग़ल जिबाल तूला रब तो फरमाए वॾाई कंदे बि छा कंदे निरार ते टोपी पाए करे मुछन के वर ॾेई करे हलदे मुझे ज़मीन के फाड़े कोन सघदे कंध के सिटाए करे हलदे जबलन जी ऊंचाई के पहुंची कोन सघदे तू तो कुछ भी ना है कुरान की तारीफ तो पढ़ कुरान तो फरमाए अलम तरा कैफ फ़अल रब्बुका बिअस्हाबिल फील अलम यजअल कैदहुम फी तज़लील व अरसल अलैहिम तैरन अबाबील तरमीहिम बिहिजारतिम मिन सिजील फजअलहुम कासफिम माकूल
अपना बादशाह ते नजर कर वक्त जो बादशाह सिपाही वठी आयो आ फौजी वठी आयो आ हाथिन ते सवार थी आयो आ असलहो खणी आयो आ बारूद खणी आयो आ काबे के ड्राहण जलाए निकतो आ रब जी जात फरमायो आ तोखे मोकला पंजी ताकत हला बारूद के इस्तेमाल कर काबे जे दीवार के त हथ लाए ॾेखार बैतुल्लाह जो एक पत्थर त पंजी जाए का उखाड़े ॾेखार मां तोखे मारण जे लाए मलाइक कोन लाहींदुम कुरान तो फरमाए वारसाला अलैहिम तैरन अबाबील कमजोर में कमजोर पखी अबाबील मां अबाबीलन के आर्डर कयुम जंहिं चंबन में पथरियूं खणी करे चोहम में पथरी खणी करे मथे फिजा में उडरी करे मथा का पथरी हेठ पिया उछलाइन उन पथरी में एतरे कदर जहर रखियुम एतरे कदर बारूद रखियुम उन मां जीथरी जो कम पियो वठा एटम बम जो कम पियो वठा जंहिं सिपाही जे मथे का पथरी पई लगे सिपाही जे जिस्म के चीरे हाथी जे पेट के चीरे करे जमीन के अंदर दाखिल पई थी वने कुरान तो फरमाए फाजा अलहुम कासफिम मागूल जेना माल गा खाई करे बाद में झग बाहर फिटो कंदो आ ये ओगरायल कारिकार बना करे जमीन ते उछलायो मान एडी ताकत रखदो अल्लाह एडी कुव्वत रखदो आ खुदा कुरान तो फरमाए अलम तरा कैफा फअला रब्बुका बिआद इरम ज़ातिल इमादिल लती लम युखलक मिसलुहा फिल बिलाद व समूदल लज़ीना जाबु सखरा बिल वाद व फिरऔन ज़िल औताद अल्लज़ीना तगौ फिल बिलाद तअक्सरू फ़ीहल फसाद व सब्बा अलैहिम रब्बुका सऊता दाब इन्न रब्बका लबिल मिरसाद रब तो फरमाए आद समूद वारन ते नजर कर मौरन के एडी ताकत ॾिनी हुम जेके जबलन के पंहिंजे हथन सां खोटरे करे बंगला तैयार कंदा हा जबलन के पंहिंजे हथन सां पटे करे घर तैयार कंदा हा जॾहिं मुंहिंजी मुखालफत में लथा मुंहिंजे रसूलन जी मुखालफत में लथा कुरान तो फरमाए सखरहा अलैहिम सब अलयालियों व समानियदा अय्यामिन हुसूमन फतरल कौम फीहा सरा कान्नहुम आजाजु नखलिन खाबिया सिर्फ हवा के आर्डर कयुम हवा जो तूफान आंदो मान 7 रातियों 8 ॾींहं मुसलसल हवा हलाई मान हवा में खणी करे उड़ायो मान जीअं ना हेलीकॉप्टर उड़ंदो आ जीअं जहाज उड़ंदो आ 7 रातियों 8 ॾींहं मुसलसल ये आसमान में फिराए फिराए पाण में जो टकरायो मान मुंडियूं जुदा करे छॾियो मान जीअं थड़ ईअं बनाए छॾियो मान जीअं खजी जो थोड़ो सुकल हूंदो आ एडी ताकत रखदो आ अल्लाह एडी कुव्वत रखदो आ खुदा जेतरी ताकत हुजे उन ताकत के इस्तेमाल न कर बता रब अर्शन ते नाराज न थी पवई कुरान तो फरमाए कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तोतिल मुल्क मन तशा व तनज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन कदीर मता चवे त कबूल मरी वियो आ वॾा त अल्लाह के प्यारा थी विया पर हे उन जो दुआउन जो असर आ मां भली हवा में उडरा बाबे जे जुती जे बराबर कोन थी सकदुम हे उन्हनि जो ॾीओ ॿारियल आ हिकु चिणग अमां वटि आई आ उन चिणग खे रोशनी ॾियण आयो हा बाबे जे रूह के राहत बख़्शण आयो हा तव्हां बि पढ़ो कुरान पंहिंजे बच्चन के कुरान पढ़ायो अल्लाह जे ॾिनल नेमतुनि मथां ग़लत फ़ाइदो न वठो रब तो फरमाए लिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्ज़ ज़मीन आसमान में मुंहिंजी बादशाही हलदी आ मुंहिंजी ताकत हलदी आ इज्जत ॾियां मुंहिंजी मर्ज़ी ज़लील करे छॾियां मुंहिंजी मर्ज़ी ग़रीब जे सिर ते ताज रखी करे वक्त जो बादशाह बणाए छॾियां मुंहिंजी मर्ज़ी बादशाह जे हथ में किस्तो ॾेई करे टुकर जे लाइ पिनाए छॾियां बि मुंहिंजी मर्ज़ी कुछ तो ज़बान हले तहां भी ये सुन लगा वेठा हो घणो टाइम कोन वठदुम आखिरी दुआ जोगी साहब जी थींदी मार्ज पे क्युम जंहिं ताकत ॾिनी आ वो वापस वठण भी जानी दुआ जिस्मानी ताकत आ माल जी ताकत आ
नाहक कंहिं ग़रीब ते इस्तेमाल न कर, कंहिं ग़रीब जे गिरेबान खे पकड़े करे चंबो न मारजा, मता रब लकवा जो झटको ॾेई करे बिस्तरे ते न सुमाए छॾे। जेको ताक़त ॾींदो आहे उहो वापसि वठण बि ॼाणींदो आहे। महल में बाला खाने में बड़े ऐश आराम में वेठा आहिनि, हेॾो मुड़सा हेॾो ज़ाला पाण में वेठा आहिनि, कचहरी कंदा, हेॾो ग़रीब अची करे कंहिं दर खड़कायो, लिल्लाहि अदेमूना, अल्लाह जे नाले ते मानी खारा। एक दफे दरवाजे के धक लगो आ, बे दफे दरवाजे के धक लगो आ, टे दफो दरवाजे के धक लगो आ। फकीर नथो मोटे, इनी अंदाज में मन मुंहिंजो आवाज मथे पहुचे, मन मानी जो गिरा मिले, जीअं अॻिते सफ़र करण जहिड़ो थी सघा। ओ साहब प्रेशर में हेठि लथो आ, मुंहिंजे दर ते को ॻाल्हाए न सघंदो आ। हिकु दफ़ो दरवाज़ो खड़कियो, बसि जवाब मिलियो न मिलियो, इनी जो छा वञे मुंहिंजे आराम में खलल विझे। ओ कावड़ में हेठि लथो आ, प्रेशर में हेठि लथो आ। फकीर जीअं लहण जो आवाज ॿुधो आ, ए वरी पंहिंजी गोदड़ी पियो ठाहे, पंहिंजी झोली खे सिधो पियो करे, हथनि खे सिधो पियो करे, हाणे अचे थो कुझु न कुझु मूंखे ॾींदो। हो त कावड़ियो आयो, प्रेशर में आयो, ॾिठई जो सही दरजो खुलियो, हिकु ग़रीब मिस्कीन फ़कीर आ, ए पंहिंजी गोदड़ी पियो सिधियूं करे, हथड़ा पियो सिधा करे, अल्लाह जे नाले ते मानी खारा। हो कन खां पकड़े हिकु चमाड़ थो मारे, ॿी चमाड़ थो मारे, फकीर जीअं पुठी ॾींदो आ, पोयां खणी लत थो मारे, फकीर मुंहुं भर वञी करे ज़मीन में किरी पवंदो आ। ए साॻी कमरे जी कुंडी ॾेई करे मथे थो वञे, फकीर जीअं उथियो आ, ईअं मुंहुं खे बि हथड़ा हणंदो थो वञे, कपिड़ा बि छंडींदो थो वञे, दिल जो दिल में रब सां ॻाल्हियूं कंदो थो वञे। मौला फकीर बणाइण बि तुंहिंजो कमु आ, अमीर बणाइण बि तुंहिंजो कमु आ, जे ॾियण वारो करे बि तुंहिंजी मर्ज़ी, वठण वारो करे बि तुंहिंजी मर्ज़ी। रब मूंखे तुंहिंजे फैसलनि ते एतराज़ कान्हे, सिर्फ़ दुख थियो आहे हिकु शइ जो, हिकु ॻाल्हि जो दुख थियो आहे। भला ॿुधा त सही कहिड़ो दुख थियो थिए, ईअं अखियुनि खां लुड़क लड़ी पिया आहिनि, उहे दर्द दिल वारा लफ़्ज़ निकिरी विया। रब न मिले हा त न मिले हा, हज़ारे दरनि खां ख़ाली बोटी ईंदो हा, इतो न मिले हा त ॿिए दर खां मिले हा, उतां न मिले हा त ॿिए दर खां मिले हा। मौला ए चंबा छो खाराया थी, धिक्का छो ॾियारिया थी, मथे जी खल छो रहड़ाई थी, ए रत छो कढाई थी। मां कंहिंजे दर ते वञा, कंहिंखे दाह ॾियां, कंहिं चङे मुड़ुस जे दर ते वेंदुमि, उतां बि इहो ई जवाब मिलंदो, फकीर पराया दर खड़काईंदे तो मार खाईंदे। रब तोखां सिवा को वली वारिस कोन्हे, मुंहिंजे दाह खे क़बूल कर, मुंहिंजे लफ़्ज़नि खे क़बूल कर, मुंहिंजे दाह जी दाद कर। रब जे अर्श में जुंबश अची वियो आहे, आसमान में लोॾा पइजी विया। रब जे ज़ात फरमायो बस रो न, रोइण जा ॾींहं पूरा थी विया। ॾिस त मां 5 ॾींहंनि जे अंदरि कहिड़ो तो खेल कया। क़ुरान तो फरमाए तिलकल अय्यामु नुदाबिलुहा बैनन नास, ये ॾींहं मटबा रहंदा आहिनि, कॾहिं अमीरी आहे कॾहिं ग़रीबी आहे, कॾहिं सुख आहिनि कॾहिं ॾुख आहिनि, कॾहिं सर्दी आहे कॾहिं गर्मी आहे। रब नाराज़ जो थियो आहे, बंगला बि हलिया विया, नौकर बि हलिया विया, चाकर बि हलिया विया, साहब जे हथ में छली आहे, पाण बाज़ार निकितो आहे सब्जी ख़रीद करण जे लाइ। शहर वारा पुछा करंदा साहब नौकर काॾे विया, जैसे हाणे गुंजाइश कान्हे, पाण खे वठणो थो पए, तो मशो मगरूर पर हिल में खुदा देर गिरद सख्त गिरद मरतुरा। रब पकड़ींदो देर पर जॾहिं जो पकड़ींदो आहे उनजी ताक़त वारो हथ को छॾाए न सघंदो आहे। हलदे 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 उहा छली बि वई, हाणे बाज़ार निकितो आहे, हेठि बचल सब्जियुनि मज़ा रेड़ी जे पासे में बीही करे, हेठां तो टमाटर तलाश करे, हेठां तो पटाटो तलाश करे, हेठां तो वाङण तलाश करे, मन को वाङण सुठो हथ अची वञे, मन को पटाटो सुठो हथ अची वञे, मन को टमाटो भलो हथ अची वञे, शाम इन्ही जी भाॼी कयूं। होॾे रब नाराज़ जो थियो आहे। हलदे 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 कॾहिं अहिड़ो वक़्तु आयुसि जो ज़ाल पई चवेसि, ज़ाल पई चवेसि, अॻे त माशाल्लाह अलमारियूं भरियल हूंदियूं हुयूं, हाणे त घर में पाउडर बि कान्हे, शैम्पू बि कान्हे, मुंहिंजी जान छॾ। हे बि ब्लड प्रेशर जो मरीज़ ठोके खणी करे 3 भितर उछलाईंसि, तलाक त तलाक। बंगला त विया पर ज़ाल पे वई, घरवारी पे वई,
हुन फ़कीर खे अल्लाह एतिरे क़दर नवाज़ियो जो बंगलनि जो मालिक बणिजी वियो। उन्हीं खे भी घर जी जरूरत पई। माई भी वॾे ऐश आराम में रहण वारी, बंगलन में रहण वारी, मन को माड़ी वारो मिली वञे। ये राब्तो जो थियो, खितबो जो थियो, निकाह निकाह त निकाह। उहा माई उन फ़कीर जे निकाह में जेको वक्त जो बादशाह बणियो वेठो आ। कॾहिं अहिड़ो वक्त आयो जो हेठो अची करे तर खड़कियो, लिल्लाह या तेमूना, अल्लाह जे नाले ते मानी खारा। हे उथियो। माई खे अॻे ई धक लॻल हो, अॻे ई असांजे दर ते हिकिड़ो फ़कीर आयो। मुंहिंजो मुड़ुस नाराज़ थी करे उनखे चंबा जो मारिया, ख़ुदा नाराज़ थियो, सॼी मिल्कियत बर्बाद थी वई। वरी न को ॿियो अहिड़ो मामलो कंध में पइजी वञे, तंहिंजे करे मुड़ुस खे चई तूं वेह मां थी वञा। 2 रुपया खणी करे मानी जो गिरा खणी करे हेठ लथी, जे लहंदी आई दर जो खुलियो, ॾिठई जो सही दर ते उहो बीठो आहे जंहिंसां पहिरियों निकाह थियल हो। जंहिं मर्द सां माई 3 साल जिंदगी गुज़ारे, छा माई खे उहो पहिरियों मुड़ुस यादि न हूंदो? ॻाल्हायो। कमीस फाटल आ, सलवार बी पातल आ, हथ में किस्तो आ, अल्लाह जे नाले ते मानी खारा। माई 2 रुपया अल्लाह वास्ते हथ ढिघा करे ॾिना, मानी जो गिरा ॾेई ये वापस आई। अखियुनि खां लुड़क लड़ी पियुसि। रब जे बंगला ॾे भी तुंहिंजी मर्ज़ी, जे बंगला खसे हथ में किस्तो ॾेई दर दर ते रोले छॾे भी तुंहिंजी मर्ज़ी। हे मथे इंतजार में वेठो आ। आई पुछा पियो करे, देहाल फ़कीर चयो छा आहे? छाजे करे तोखे रोवायो कीअं आ? ओदी चवे बस इन गाल के छॾ जिन ॿुधा। उन माई चयो मां जे हेठ जो लथुम दर ते जेको फ़कीर बीठो हो न, उहो हो मुंहिंजो पहिरियों मुड़ुस। उहो हो, हेॾे ख्याल कर, उहो हो मुंहिंजो पहिरियों मुड़ुस। उन्हीं खे ॾिसी करे अल्लाह जी कुदरत साम्हूं आई। रब जे बंगला ॾे भी तुंहिंजी मर्ज़ी, बंगला खसे महल खसे हथ में किस्तो ॾेई करे टुकर जे लाइ पिनाए छॾे भी तुंहिंजी मर्ज़ी। अल्लाह जी कुदरत खे ॾिसी करे मुंहिंजे अखियुनि खां बस लुड़क लड़ी पिया। ॿी का ॻाल्हि कोन्हे, आत वेही करे मानी खाऊं। उन फ़कीर चयोसि तूं मूंसां सची कई आ न? मां सची कयां? जे ॿुधा। हुन पटके जो वर मथे करे जे हे नाहे निरार ते निशान, उहे चंबा खाइण वारो फ़कीर मां हुयो। उहो धिका खाइण वारो फ़कीर मां हुयो। अल्लाह जे ॾिनल नेमतुनि मां ग़लत फ़ाइदो न वठो। जेको ॾींदो आ उहो वापसि वठण बि ॼाणींदो आ। अल्लाह मुंहिंजो ॻाल्हाइण क़बूल करे, रब जो ॿुधण क़बूल करे। अकाबिर उलमा हज़रत मौलाना साईं सिबगतुल्लाह जोगी साहिब स्टेज ते जलवा नुमा आहिनि। अदब गवारा नथो करे, मां पंहिंजे मलफूज़ात खे ख़त्म कंदे टाइम साईं जे हवाले थो कयां। जन दोस्तनि प्यारनि मौलाना मोहम्मद उमर मंगसी ये खैर खैरात जो इंतजाम कियो आहे, या इन्हनि जा जेके साथारी हिन कार खैर में सो वठण वारा, मुंहिंजी दुआ आहे त अल्लाह ताला उन्हनि जे खैर खे क़बूल फरमाए। आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि।